इस्लाम कोट भरसा कोट बामन टोबो है उते मौजूद आहियूं। डॉक्टर तेजमाल सिंह है उनकी जेका टी जेका वर्सी मल्हाई पई वञे। डॉक्टर तेजमाल सिंह जेका डायरेक्टर लाइव स्टॉक सिंध रहियो हो उन जा जेके ख़ानदान जा जेके पुट आहिनि ऐं उन जूं जेके से नयाणियूं आहिनि उहे जेके डॉक्टरियाणियूं आहिनि उहे हिते कैंप हर साल जेको लॻाइनि था। अॼु बि हितां जेके कैंप मेडिकल कैंप लॻल आहे ऐं वेटनरी जी उहा बि कैंप लॻल आहे। असां हिते डॉक्टर जेके मौजूदु आहिनि ऐं डॉक्टरियाणियूं जेके मौजूदु आहिनि उन्हनि सां ऐं हुते ॻोठाणा मौजूदु आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू जेका आहिनि कैंप जे हवाले सां हू छा चवनि था। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। ॿारनि में घणो करे एलर्जी हले पई, जीअं त मौसम थधो आहे त हिन जे करे खंघि ऐं हुन खां अलावा जीअं त सफ़ाई वग़ैरह जो ख़्यालु हेतिरो न कयो पियो वञे हिते त हिन करे ॿारनि में एलर्जी ऐं इन्फेक्शन्स वधीक आहिनि। मां एज़ अ गायनोकोलॉजिस्ट हिते जेके गायनी जा पेशेंट आहिनि उनमें गायनी जे हिसाब खां प्रेगनेंसी जे हिसाब खां उन्हनि जो एग्ज़ामिनेशन असां कंदा आहियूं। उनखे कुझु रिपोर्ट्स लिखी ॾींदा आहियूं। कुझु रिपोर्ट्स हिते थियनि पियूं प्लस में दवाऊं असां ॾींदा आहियूं। नमूनिया जा ॿार काफ़ी अचनि पिया ऐं ॿियो जेका आहे से माल न्यूट्रिशन जा ॿार जेके कमज़ोर आहिनि उहे आहिनि ऐं खंघि खुलकी वारा जेके ॿार आहिनि हींअर जेका कॉमन कोल्ड जंहिंखे असां चऊं इहा हले पई सियारे जे हवाले सां बुखार वारा इहे ॿार अचनि पिया। डॉक्टर साहब नौकरी जे दौरान भी इहा अहिड़ी ख़िदमत ख़लक़ कई जो कंहिं ॿिए अफ़सर न कई ऐं भील कम्यूनिटी जेका तारीख़ आहे हुनमें डॉक्टर तेजमाल साहब जो किरदारु हीरोज़ ऐं अमर किरदार में लिखियो वञे थो सोनेरी अखरनि में भील तारीख़ में। डॉक्टर तेजमाल साहब जी वरसी जे मौक़े ते टी वरसी मौक़े ते हीउ कैंप लॻाए रहिया आहियूं जेको अॻे गुज़िरियल 2 सालनि खां कैंप लॻाई उनमें तमामु माल सुठे तइदाद में रहियो। अॼु बि माल जो तइदाद सुठे नमूने आहे जेको भाॻिया पंहिंजो माल वठी अचनि पिया। फ्री ऑफ कास्ट जेको आहे सो हिते वेटनरी मेडिसन बि प्लस में मेडिकल तौर ते असां जेके बि असांजा पंहिंजा डॉक्टर आहिनि उहो हुते ट्रीट कनि था। ॿारनि खे ट्रीट कनि था प्लस में वॾनि खे बि ट्रीट करे जेको बि असां मेडिसन तव्हांखे ॾेखारे सघूं था त इहा अवेलेबल असां वटि आहे। असां पंहिंजे प्यारे बाबा साईं जिन जी यादि में हर साल वांगुरु हिन साल बि असां मेडिकल ऐं एनिमल कैंप लॻाई आहे जंहिंमें फ्री असां इलाज ऐं मेडिसन्स असां प्रोवाइड कयूं पिया जानवरनि खे ऐं प्लस में ह्यूमन क्लिनिक्स पर लॻायूं आहिनि उन्हनि खे बि असां जेका आहे फ्री मेडिसन्स वग़ैरह असां ॾेई रहिया आहियूं। फ़ाइदो जाम थिए थो। ढगी न बकरी न डागा न सॼा दवाएं ॾियनि था सुठे नमूने। तमामु माण्हू वारी दवाएं जाम जुड़े थी इलाज बि सकून से थिए थो। माण्हू वारो पूरा तपेरा माण्हू था वेंदा। डॉक्टर तेजमाल सिंह जी टी वर्सी जे मौक़े ते फ्री मेडिकल ऐं वेटनरी कैंप लॻाई वई आहे। ॻोठ बामन टोबो में मौजूदु हुआसीं जिते डॉक्टर तेजमाल सिंह जी जेका टी वर्सी मल्हाई पई वञे उन हवाले सां हीअ जेका मेडिकल कैंप उते लॻाई वई वेटनरी जी कैंप हिते लॻाई वई हुई। जेके हिते आसपास जा जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि जो इलाज कयो वञे। उनमें ॿारड़ा मौजूदु आहिनि उहे जेका मुख़्तलिफ़ जेके बीमारियुनि में वरितल आहिनि उन्हनि जो इलाज करे उन्हनि खे फ्री जेका दवाऊं ॾिनियूं वञनि। चौपायो माल आहे उनजी वैक्सीन कई आहे। गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ ॻोठ बामन टोबो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।